नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठरी मिरवा खां ख़बर ॾींदा हलूं त ठरी मिरवा जे ॻोठ सुराई नादिर अली ख़ासकी अली में मला बिरादरी पारां सकनी प्लाट तां कब्ज़ो करण ख़िलाफ़ एहतजाज मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते मुज़ाहिरीन अली गुलाब ख़ासकी अली, अब्दुल करीम ख़ासकी अली, मोहम्मद यासीन ख़ासकी अली ऐं ॿिया सकनी प्लाट ते बाअसर माण्हुनि जे ज़ोर ते ज़बरदस्ती कब्ज़ो करे रहिया आहिनि। होॾां असां घर वेठे झेड़ो करे रहिया आहिनि। असांजूं ज़मीनूं जंहिंजी सकनी प्लाट आहे जेको असांजो आहे, रेवेन्यू खाते हैदराबाद बोर्ड पारां अहिड़ो लेटर जारी कयो वियो जेको असां वटि मौजूदु आहे। हिननि वटि का बि शइ न। इहो बाअसर शख़्स जे ज़ोर ते असां सां झेड़ो करे रहियो आहे। असां आला हुकाम कमिश्नर सखर, डिप्टी कमिश्नर खैरपुर, असिस्टेंट कमिश्नर मीरवा, मुख्तियारकार मीरवा, IG सिंध, DIG सखर, SSP खैरपुर खे मुतालबो करियूं था त साफ़ शफ़ाफ़ जाइज़ो वठी असांजो प्लाट असांजे हवाले कयो वञे। कब्ज़ा माफ़िया ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।